असांजे वॾनि खे पग जा वरब ॾिना आहिनि। अलाए छाजे करे कुझु सालनि खां जेको फ़ैसिलो करियूं महर ॻोठ मिठो ॻोठ महर मिठे ॻोठ वारा माण्हू उते वेठा आहिनि। असां फ़ैसिलो ॾिनो त बाबा ही महर ॻोठ आहे, मिठो ॻोठ कोन्हे। ॿिए भेरो एतिराज़ पियो मुड़ुसाब जां खणी आहे, मुड़ुसाब ख़त लिखियो त इन ते वरी नज़रसानी कयो। असां हुन ते नज़रसानी कई। हितां पंहिंजो बाबू खान काफ़ी उतां जा जेके फाड़े जा माण्हू हुआ, अवा त कानड़ा वेठल हूंदा हुई। हा, वरी बि फ़ैसिलो मूं वारो हलो हलो हा त वरी बि साॻियो फ़ैसिलो थियो। उहो दौर मलसा वटि वई, उहो फ़ैसिलो वरी बि असांजो रद्द थियो। महर ॻोठ जा हामी जेल में बि विया, मोजड़ा बि खाधाऊं, अञा ताईं उते केस पिया हलनि। ऐं असांजो भूताणी साहिबु आयो, कर्चा में फ़ैसिलो थियो। ज़मीन त हुई सभु कानून जी हुई, पर कुझु ॾुधरनि खे थोरी ॾिनी वई, कानूननि खे ॿी ॾुधरनि खे मिली। जेका मिली उहा उन ते अॼु ताईं मरसाब जे तरफ़ां उन ते कब्ज़ो आहे। कानड़नि खे कान मिली, उहा कानड़ा अॼु बि हिते जेको सो मौजूदु आहिनि। सही, असां काठ जी मोकल वरिती, असांखे मोकल ॾियो जी, मोकल ॾियो। माना वरी जॾहिं गाॾी असांजी वञे त साढ़े अहमद खान में गाॾी लाही छॾी। सचा मोकल ई असांखे न ॾियो आहे, पोइ अहिड़ी ॻोठ असांखे छो था कयो। त अहिड़ियूं ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि। मलसाब असां हरू भरू कोशिशि मलसाब जी आहे त हिन खां आऊं राज टोड़िया, क्योंकि टुटा बि न असांजा माण्हू। हिनखे लालच ॾिनी, मूंखे नौकिरी थी ॾिजे, मूंखां घुरियईं तव्हां हेतिरा माण्हू मूंखे खपनि था, गार्ड खपनि था। सही, भले माण्हुनि जा नाला खयईं, असां माण्हू मोकिलिया। हाणे उन्हनि सां वाइदो इहो थियो त वरी रावणी ॾे वरी न वञो। उनजा गवाह शायदि आहिनि सभु माण्हू। अहिड़ियूं पोइ असांखे ॾुख थियो। साईं हरण मोह, हरण छा मोह। साईं मौसाब जो माण्हू चपो कासो रेट आयो त बाबा असांखे पहिरियां त रेड जो कोर्स कर, त हाणे ही गॾु करे हिनखे जेको सो अंदरि करियो। उन में कमु कोन थियो। पोइ हुनखे लखे रुपया बासिया विया त तव्हां जेको सो हरण मारे ॾियो। साईं हरण मोह पोइ दुनिया सॼी खे ख़बर आहे। वाचर आया साईं कासोट जे मथां, फायरिंगूं पियूं हलनि। राति जो आया पुलिस, चपूताण भॼी वियो ॾिठई त मूंखे पुलिस ॿधंदी। ॿिया केतिरा माण्हू हुते जेके हुआसीं 8-10 माण्हू खजी विया। उहे साईं सियाई पुलिस खणी वई। हाणे हिकिड़े माण्हूअ खे जेकर अवी करोड़ रुपया बासींदो, उहो त जेको सो हरण त ठहे, पर माण्हू खे मारे वेंदो। हाणे छाजे करे मरसाब जो प्रोग्राम इहो थियो त दुरामानीअ खां राज बि टोड़िया ऐं भाउर बि टोड़िया। जंहिं मंझि काबू खान असां खां साईं वॾे जो माण्हू थियो आहे, उहा बि मूंखे तव्हां था ॾियूं से इहे ख़बरूं चारूं आहिनि। वधीक पंहिंजो जेको मेड़ाको अॼु थियो आहे त असां इहे जेके राज खे तकलीफ़ूं हुयूं, इन लाइ करे असां अॼोको मेड़ाको थियो आहे। पोइ असां इहो प्रोग्राम ठाहियो। त हाणे असांखे ॾाढो ॾुख थियो। पोइ असां ज़रदारी सां बि मिलिया आहियूं। असां मलसाब जी सरदारी बि छॾी आहे। पंहिंजो शोधा खां शोधा मोहतरम शोधा आया आहिनि, तंबू लॻा आहिनि, उते हथियार आया आहिनि, बनियूं जेको सो शरण जी भिलायूं। अबा शरण मूंखे ख़बर हूंदी? हा, ख़बर आहे मूंखे। हा, इहा ॻाल्हि आहे। ऐं साईं पहिरियां छोरा आया, हुनखे हुकुम थियो त हमिलो करियो कानड़नि ते, मोल वारनि ते। त पोइ सॼो मुल्क जो प्रोग्राम पोइ असांखे ॿिनि ॾुख थियो। असां छॾणु न खपंदो हो, पर असां मजबूर थी पर मां हथु कढियो आहे। सही ॻाल्हि आहे। अॼु इहो पंहिंजो मेड़ाको इन बारे में थियो आहे त जंहिं लाइ सभिनी खे असीं अर्ज़ु था कयूं। ऐं कुझु असांजा ॿार असांखे छॾे विया आहिनि, उन्हनि सां कहिड़ो फ़ैसिलो कजे। कुझु कासोटा साहिब ऐं सिंध जा राज आहिनि, कुझु निमशाना आहिनि ऐं हेॾा आहिनि।
हेड़ा कंहिं बि असांजे सॾ में अॻु में रैलीअ में कोन आया आहिनि। अॼु आया आहिनि, 2 टे आया आहिनि, बहरहाल वॾेरा जेके से कोन आया आहिनि। इन्हनि सां कहिड़ो फ़ैसिलो थींदो? छो त हीउ जेको सो पंहिंजा रिश्ता जेके आहिनि से अण टुटण जहिड़ा ई कोन आहिनि। बेशक तो इहे ख़बरूं चारूं आहिनि, इन लाइ तव्हांखे घुरायो हुयूं। जी हाँ, ग़रीबनि हक़ पंहिंजा बि सूर आहिनि कुझु हाँ, सो इहे सही हाल अॼु जेको पंहिंजो इकठो आहे या मिड़ाको आहे हिक ॿिए में ॾुख सूर ओढ़ण लाइ, सम्झो न? त ॾुख सूर पंहिंजनि सां ओरबा आहिनि। इन लाइ असां वटि तकलीफ़ न आहे। सभिनी जी महिरबानी जो हेतिरो पंधु करे कही आया आहियो। ऐं हिकिड़ी हाणे हिकिड़ी भिटाई साहिब जी बहितरी सेट पढ़ंदुसि, अला अचनि उहे जिन आए मन स्वर हो थिए, सम्झो न? बहित डिघो आहे पर हाणे इहे तिन खे छॾियूं था। हाणे असांजो नंढड़ो दुआ करियोसि। चारों मां तालीम पूरी कई, हाणे कराची में पढ़े थो, दुआ करियोसि, कुझु हरकतूं करे थो। तो हिदायत करियोसि हरकतूं छॾे। बहरहाल अला हयाती ॾिस, ॾाढो ज़हीन, ॾाढो सुठो। आवाज़ मां आरब खान खे ॾियां थो माइक, भिटाई जे बेत खां शुरूआत करे तव्हां सां ॻाल्हाइजो। महिरबानी। सब खां पहिरियां कुझु ॻाल्हियूं पहिरियां पाण डिस्कस करे विया आहियूं। कुझु दोस्त वरी हाणे आया आहिनि, इन करे हिन हाल खे वरी नई सही खणंदासीं। भिटाई साहिब जे बहस सां शुरूआत थो कयां त आया आ सथियाम ॿारो चा बंबोर में, आया आ सथियाम ॿारो चा बंबोर में, पसी पैर पुनुअ जी महसर में न ठरियाम, बूंदर विसरियाम सुखनि शाखूं कढियूं। तव्हां सभिनि भाइरनि जूं लख महिरबानियूं, वॾा वॾा जेके असां वटि कई आया आहियो। अॼोके हिन मेड़ाके जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु ऐं उहो मक़सदु आहे तव्हांजे हक़नि लाइ। असांजो को बि ख़ुदा जो कसम, असांजो को बि ज़ाती को बि मक़सदु कोन्हे, का बि लालच कोन्हे, को बि का बि लालच कोन्हे। हीअ जंग अवां जे लाइ असांजी कामयाबी थींदी इंशाअल्लाह ताला। दुश्मन सड़ंदा इंशाअल्लाह, पर अवां हिकु ॻाल्हि तव्हांजो साथ खपे। हिंदी में हिकिड़ी चवणी आहे त गिदड़ जे 100 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जे हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। मरबो त शींहं थी मरबो, गिदड़ थी कोन मरबो। वाइदो करियो। ॿी ॻाल्हि, ॿी कुझु ॻाल्हि हिकिड़ी असां शेयर कंदुसि त कुझु दोस्तनि जा शनाख्ती कार्ड ठहियल कोन्हनि ऐं इंशाअल्लाह ताला ऐं हीअ जेका ईंदड़ इलेक्शन ऐं असांखे जेको सो इंशाअल्लाह सीट मिलंदी ऐं इलेक्शन पाण विढ़ंदासीं, कामयाबी थींदी। कार्ड पंहिंजा ठारायो ऐं पंहिंजी नादरा जी टीम बुला खान में हींअर मौजूदु आहे, 2-3 ॾींहंनि ताईं मौजूदु रहंदी। तव्हां वञो हुते ऐं इहो ऐं हथियार, हीउ दौरु, हीउ ज़मानो अहिड़ो आहे, हे दौर, हिन दौर में हथियार बंदूक कोन्हे, हथियार वांजो वोट, वांजो कार्ड ॾींदासीं, ॿुधाईंदासीं त हाणे हीउ अवांजो टाइम आहे, हथियार इस्तेमालु करियो। हिकु भेरो ॿीहर बि अवां खां ॼण वाइदो वठंदुसि त असांजी साॼी बांह थी हलंदो हर जॻह ते इंशाअल्लाह ताला। इहो उमेद त कंहिं बि जॻह ते छॾे भॼण वारा असीं कोन आहियूं। असांजो सिर तरीअ ते इंशाअल्लाह न सच जी राह में अगरि सिर वियो त वञण ॾे मौत अचणो आहे। मरबो त शींहं थी मरबो, गिदड़ थी कोन मरबो। इहा ॻाल्हि ज़हन में हुजणु खपे अव्हांखे। हिकु ॻाल्हि ॿी त कुझु सवेर मूं इहा ॻाल्हि डिस्कस कई
त कुझु माण्हू चवनि था त साईं असांखे कुझु ॾियो। बाबा असांखे जॾहिं कुझु मिलियो त हर शइ अव्हां जे लाइ आहे। असांजो पंहिंजो को बि ज़ाती मक़सदु कोन्हे हिन में। हर कंहिंखे मरी जवाबु ॾियणो आहे। असांजो हिन ॻाल्हि में को बि मक़सदु कोन्हे। हिकु ॻाल्हि ॿी अव्हांखे ॿुधाईंदुसि त बाबा साईं जॾहिं बैरिया टाउन जूं ज़मीनुनि जो विकिरो शुरू थियो त बाबा साईं सभिनी राजनि खे चयो त बाबा पंहिंजा तदा न विकिणो। इन ॻाल्हि में असांजी का लालच कोन हुई, टके जी बि कोन हुई। तव्हां पंहिंजी ज़मीन भुॻड़नि जे मुठ ते ॾियूं, इन ॻाल्हि जो असांखे ॾुख थियो। पर पोइ बि का ॻाल्हि कोन्हे, इंसानु ग़लतियुनि मां ई सिखंदो। हिकिड़ी जॻह तां तव्हां वञो था, हुन रस्ते ते को पथर आहे त अॻे दफ़ा सोचींदो त यार हिन जॻह ते पथर हो, हितां टालो कबो। पर हुन खां बहितर त ॿिए कंहिंखे हथ में ॾिसी माण्हू पंहिंजो पाण खे संभाले, उहो अञा बहितर। ॿी ॻाल्हि इहा हर जॻह ते आउं चवंदो आहियां त असांजो को ज़ाती जहिड़ो कोन्हे कंहिंसां। इहा ॻाल्हि हर माण्हूअ जे नंढे वॾे जे ज़हन में हुजणु खपे। असांजो कंहिंसां जहिड़ो कोन्हे। असांखे पंहिंजे राज जो ॾुख थी। हिकु ॻाल्हि आहे त चाचा मोहम्मद ख़ान मलिक असद जे पग में वर हयो हो, ऐं इन ई ॻाल्हि जे करे असीं काफ़ी टाइम खां इहे तकलीफ़ूं, इहे सख़्तियूं, इहे बर्दाश्त कंदा आयासीं। मलिक असद बि पंहिंजे क़ौम जो सरदार आहे, पर असीं हुनजे पग में कोन आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा, हू अॼु बि असीं मञूं था असांजो वॾो आहे, पर ज़ुल्म हुन कया, हुन असांखे कुझु बि न ॾिनो। हिन जे करे असीं अव्हां जे ॾुख लाइ हिन मैदान ते निकिता आहियूं। इंशाअल्लाह हर जॻह ते हा जो जवाबु हा में ॾींदासीं, पोइ ते हटंदासीं कोन। इरादा मज़बूत हुजणु खपनि, मंज़िलूं आसान थींदियूं। लख महिरबानियूं, लख।